बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात में बल्कि पूरी कायनात में अकरम अशरफ आज़म शख्सियत जो मालिक आहे। संदन न को मटो आहे न मिसाल। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी रसूल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहानन लाइ रहमत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चाई ऐं ईमानदारी जो पेकर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न इखलाक जो आला मिसाल आहे। नबी करीम अल्लाह जे तरफ़ां बहितरीन हिदायत ॾींदड़ आहिनि। नबी करीम जी मोहब्बत दीन आहे, ईमान आहे। नबी करीम जो किरदार इंसानियत लाइ बहितरीन नमूनो आहे। नबी करीम सबुर ऐं इस्तिक़ामत जो आला नमूनो आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम हक़ ऐं सच जी अलामत आहे। नबी करीम जी इताअत अल्लाह जी रज़ा जो सबबु आहे। नबी करीम हमेशा नेकी जी तालीम ॾींदा रहिया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मञण निजात जी राह आहे। नबी करीम जी सीरत हुस्न इखलाक जो मुकम्मल नमूनो आहे। नबी करीम इंसाननि खे इतिहाद ऐं भाईचारे जो सबक़ सेखारियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी सब्र ऐं कुर्बानी जो दर्स आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत दिलनि खे पाक करे थी। नबी करीम जी इताअत दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी आहे। नबी करीम अल्लाह जे सभिनी नबियनि जा सरदार आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम में अमन ऐं सलामती आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोशनी सां ज़िंदगी आसान थिए थी। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि। नबी करीम जी इखलाकियात मोहब्बतनि जो सरचश्मो आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत निजात जो रस्तो आहे। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जी पैरवी करण सआदत आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत अल्लाह जे कुर्ब जो वसीलो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िबान मां हमेशा सच निकितो। नबी करीम जी ज़िंदगी जो हर पहलू सच जो सबक़ आहे। नबी करीम खे अल्लाह पाक हबीब जो लक़ब अता कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म हिल्म ऐं सब्र जो पेकर आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कलाम नूर जो सरचश्मो आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते हलण अल्लाह जी रज़ा जो सबबु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत हर मोमिन जे दिल में आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा नरमी ऐं शफ़क़त सां पेश ईंदा हुआ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत इंसान ज़ात में सभ खां आला आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रहमत सभिनी मख़लूक़ात लाइ आम आहे।